अल्लामा इक़बाल बरे सग़ीर जो तमामु अहम शाइर। मां सम्झां थो त जेकॾहिं को बि माण्हू शाइरीअ सां शौक़ु रखे थो त उनखे जेकॾहिं बरे सग़ीर जा कुझु शाइर ज़रूरु पढ़णु घुरिजनि त उन्हनि में इक़बाल बिल्कुलु शामिलु आहे। इक़बाल सां असां वटि ज़ियादतियूं काफ़ी थियूं आहिनि। ॿ ज़ियादतियूं त क़ाबिल ग़ौर आहिनि। नंबर 1 त उनखे सिर्फ़ु पाकिस्तान ऐं मुसलमाननि जो शाइर करे हिकिड़े नंढड़े खाने में क़ैद करे छॾियो। हू तमामु वॾो शाइर आहे, उन्हनि नंढड़नि क़ैदनि में हू क़ैद थी नथो सघे। नंबर 1 इहा ॻाल्हि। नंबर 2, असां वटि सिंध में हिकु दफ़े साईं GN सैद को तनक़ीद कई थोरी अल्लामा इक़बाल ते, त उन खां पोइ असांजे सिंधियुनि काफ़ी दोस्तनि इक़बाल पढ़ण खां सवाइ उनखे रद्द करे छॾियो, जेका हिकु ग़लति रविश आहे। सो इहे ज़ियादतियूं इक़बाल सां थियूं। हाणे अचूं था पहिरीं ज़ियादतीअ ते, त हू सिर्फ़ु मुसलमाननि ऐं पाकिस्तान जो शाइर आहे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा इक़बाल जो लिखियलु आहे। ऐं हू चवे थो त अगरि हो इश्क़ तो है कुफ़्र भी मुसलमानी, न हो तो मर्द मुसलमान भी काफ़िर व ज़ंदीक़। हू चवे थो त जेकॾहिं इश्क़ आहे त पोइ कुफ़्र बि मुसलमानी आहे, ऐं जेकॾहिं नाहे त पोइ मर्द मुसलमान बि काफ़िर आहे। तेरा इमाम बेहुजूर तेरी नमाज बेसुरूर, ऐसे इमाम से गुज़र ऐसी नमाज से गुज़र। जो मैं सर्ब सजदा हुआ कभी तो ज़मीं से आने लगी सदा, तेरा दिल तो है सनम आशना तुझे क्या मिलेगा नमाज में। तो अहिड़ियूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि इक़बाल जूं जेके कोट करे सघजनि थियूं, जेके उन्हनि खे सिर्फ़ु मुसलमाननि उन त अहिड़े क़िस्म जी निमाज़, अहिड़े क़िस्म जे इमाम, अहिड़े क़िस्म जी मुसलमानीअ खे तमामु हिकिड़े वॾे वाक़े सां रद्द करे छॾियो आहे। ऐं हुनखे सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़ो इनक़लाबी शाइर चवण बि हिकिड़ो खाने में फिट करणु आहे। इहो क़ैद आहे जेको इक़बाल सभिनी क़ैदनि खां मथां हो आहे, उहो आज़ादु शाइर आहे। हू किथे तमामु रोमेंटिक आहे, किथे सूफ़ी आहे, किथे इनक़लाबी आहे, किथे तमामु फ़िलासफ़िकल शाइर आहे। उन जा सभु पासा ॾाढा अहम आहिनि। ऐं उन दौर में इहे इनक़लाबी ऐं इहे वॾे वाक़े ॻाल्हियूं करणु ऐं सोशलिज़म जूं ॻाल्हियूं करणु, इहे उन वक़्तु कयूं फेज़ अयाज़ वारा त पोइ आया जिन जे लाइ हिन ग्राउंड अॻु में ई ठाहे छॾियो हो। जीअं हिन वक़्तु कोहली थो खेॾे, पर ईअं न खेॾे हा हू जेकॾहिं सचिन तेंदुलकर जो ग्राउंड ठहियलु न हुजे हा। सो इक़बाल इन्हनि सभिनी हवालनि सां ॾाढो अहम शाइर आहे। आख़िर में मां सिर्फ़ु हुन जे हिकिड़े ग़ज़ल जा कुझु शेर ॿुधायां थो। उहो जेको उन हिकिड़े हारीअ खे ऐं हिकिड़े आम माण्हूअ खे चयो आहे, आशना अपनी हक़ीक़त से होए दहका ज़रा, दाना तू खेती भी तू बारां भी तू हासिल भी तू, आह किसकी जस्तजू कांपता है दिल तेरा अंदेशाए तूफ़ान से क्या, ना खुदा तू बहर तू कश्ती भी तू हासिल भी तू, वाए नादानी के तू मोहताज साकी हो गया, मैं भी तू मीना भी तू साकी भी तू महफिल भी तू, राह तू रहबर भी तू रहरो भी तू रहबर भी तू मंज़िल भी तू। त हू त उन इंसान खे जेको मायूसियुनि में मुब्तला आहे ऐं चवे थो त असांखां कुझु न थी सघंदो, उनखे एॾो हौसलो थो ॾिए। इक़बाल हिकिड़े हौसले जो शाइर आहे, हिकु उमेद जो शाइर आहे, ऐं उहो माण्हूअ जे ताक़त खे, इंसान जे ताक़त खे, जवाननि जे ताक़त खे तमामु अहम थो सम्झे ऐं उन्हनि खे आगाह थो करे पंहिंजे ताक़त खां त तव्हां एॾो कुझु करे सघो था। हू चवे थो त नहीं है नाउमीद इक़बाल अपनी कश्ते वीरां से, ज़रा नम हो तो ये मिट्टी बहुत ज़रखेज़ है साकी।